जी मां इन वक्त मौजूद आहियां नासिराबाद प्राइमरी स्कूल में जो सैयद खुर्शीद अमन शाह जे तक में अचे थो। मां कैमरामैन खे चवंदुसि तव्हांखे हितां जूं जेके दीवारूं आहिनि या स्कूल जी जेका कंडीशन आहे उहा बि तव्हांखे ॾेखारे। मुकम्मल तौर ते ही स्कूल ज़बून हाली जो शिकार आहे, जिनकी जेका बाउंड्री वाल आहे उहा मुकम्मल तौर ते दबाल जो शिकार आहे। साॻी तरह जेकॾहिं ॿ क्लासिस रूम ते ही स्कूल क़ाइमु हुयो, हिकिड़ो क्लास रूम जेको आहे उन जूं छतियूं नामालूम चोर पटे विया आहिनि ऐं बाथरूम बि मुकम्मल तौर ते नाकारा आहिनि, जंहिं करे जेके नौजवान छोकिरियूं ख़ासि करे चौथी खां 5वीं जमात जूं शागिर्द आहिनि उहे हिते स्कूल न पियूं अचनि। हितां जेको स्कूल जो हेड मास्टर आहे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं कोशिशि कंदासीं जेके स्टूडेंट्स आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं उन्हनि खे कहिड़ियूं मुश्किलातूं दरपेश आहिनि ऐं उन्हनि तालीम खाते खे इन मुतलिक़ आगाह कयो आहे ऐं जेकॾहिं आगाह कयो आहे त हिन वक़्त ताईं इन स्कूल जी मरम्मत जे लाइ या वरी जेको फर्नीचर जी खोट आहे या क्लासिस जी खोट आहे त अख़्तियारिन कहिड़ो इन तदारुक वरितो आहे। हितां जे स्कूल जे हेड मास्टर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरा टीचर आहिनि ऐं हिते कहिड़ा मसइला दरपेश अचनि था पिया। स्कूल जो नालो आहे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नासिराबाद। दाख़िल जेके शागिर्द आहिनि उहे 114 ऐं डेली जेके अचण वारा आहिनि असांजा तक़रीबन 50 खनि शागिर्द हर रोज़ ईंदा आहिनि। हिन क्लास में ई असां पढ़ाईंदा आहियूं, पहिरें खां 5वीं दर्जे ताईं जेके शागिर्द आहिनि गॾु पढ़ाईंदा। अच्छा, हिन स्कूल में टोटल 2 क्लासिस हुया, हिकिड़ो किरी पियो आहे, इहो कॾहिं किरियो आहे? हिनखे तक़रीबन 2-2.5 साल थिया आहिनि। किरियो न आहे, पर जॾहिं धनार ईंदा आहिनि कंहिं वेकेशन में या कंहिं ख़ाली ॾींहुं हूंदो आहे उन में मथां करे इहे रूफ वूफ किराए टीअरनि जे टुकरनि जे करे इहे खणी आहिनि। तव्हां अकेला उस्ताद आहियो, ॿियो को बि अमलो न आहे? न कोई न आहे, न चौकीदार न पटवालो कोई न आहे। आसपास जी घणी आबादी आहे? तक़रीबन आबादी त काफ़ी आहे, 4-5 ॻोठ आहिनि जेके हिन में अचनि था पिया असांजे स्कूल में। यूसुफ उन्नड़ आहे, उमर फुलपोटो आहे, इमामबख्श कटपर आहे, नासिराबाद जे नाले सां जेके इलाइक़ो आहे इन जा बि काफ़ी शागिर्द आहिनि जेके पढ़नि था पिया। जी तालीम खाते खे ख़बर आहे, असांखे बायोमेट्रिक वारा हर महीने ईंदा आहिनि। अॻु में सुपरवाइज़री सिस्टम हुयो, उन में बि ईंदा हुआ, लिखी ईंदा हुआ। दाख़िला शागिर्द असां वधाए नथा सघूं छो जो असांजे फर्नीचर ॾिसो था तव्हां साम्हूं, वेहण जी गुंजाइश न आहे। जेको आहे सो हिकु ई 2 शागिर्दनि जी जाइ ते 4-4 5 सही दाख़िला जे लाइ ईंदा आहिनि, बिल्कुलु ईंदा आहिनि। स्कूल त डेंजर आहे, कीअं था अचो? दाऊं ते स्कूल में असांखे भउ थींदो आहे, वॾा बि चवंदा आहिनि न वञो, हाणे भउ थींदो आहे, बाथरूम बि न आहे, खुले में वेंदा आहियूं, पेशाब कंदा आहियूं। बसि उस्ताद हिकु आहे, सही पढ़ाई बि थींदी आहे, उस्ताद ई पढ़ाईंदो आहे। जी, सूबाई वज़ीर बल्दियात सैयद नासिर हुसैन शाह जे आबाई ॻोठ नासिराबाद जे हिन प्राइमरी स्कूल में जेको उस्ताद आहे उनजूं तव्हां ॻाल्हि ॿुधो। मजमूई तौर ते 114 जेके स्टूडेंट्स आहिनि उहे रजिस्टर्ड थियल आहिनि, एनरोलमेंट आहे उन्हनि जी, पर उन्हनि मां छिके 50 जेके स्टूडेंट्स आहिनि उहे हाज़िर थियनि था, छो जो हिते 2 क्लास रूम ते ही स्कूल क़ाइमु हुयो। उन मां हिकिड़ो क्लास रूम जेको आहे मुकम्मल तौर ते तबाही जो शिकार आहे। हिकु क्लास रूम में ही मजमूई तौर ते 50 स्टूडेंट ते वेहनि था पिया, जिन खे पढ़ाइण जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो टीचर आहे जेको हेड मास्टर आहे जेको इन्हनि खे पढ़ाए थो पियो, बक़ाया को बि टीचर न आहे। अहिड़ी तरह जेके 5वीं जमात जूं शागिर्दियाणियूं या 4हीं जमात जूं शागिर्दियाणियूं आहिनि उहे स्कूल इन करे न पियूं अचनि त चौदीवारी न आहे, हिते वेहण जी गुंजाइश न आहे या वरी बाथरूम जी बि सहूलियत न आहे। तंहिं करे आसपास वारा जेके इलाइक़ा आहिनि उन जेके रहवासी आहिनि पंहिंजे ॿारनि खे हिते स्कूल न पिया मोकिलिनि, छो त हिकु त इमारत कंडम आहे, मुकम्मल तौर ते तबाही शिकार आहे, ॿियो वरी हिते सहूलियतुनि जो बि फुक़दान आहे। उस्ताद जूं बि तव्हां ॻाल्हि ॿुधो त असां काफ़ी भेरा तालीम खाते जे अख़्तियारिन खे बि दायो आहे, पर को बि तदारुक न आहे थियो। मुस्तक़बिल जे मामार स्टूडेंट जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं जेके मुस्तक़बिल जा डॉक्टर तोड़े कंहिं आला ऑफिसर थियनि जा ख़्वाहिशमंदनि, पर उन्हनि खे जेके घुर्बल सहूलियतूं आहिनि उहे न पियूं मिलनि। तंहिं करे तालीम खाते जे अख़्तियारिन खे इन मामले में संजीदगी सां सोचणु घुरिजे त हिननि स्कूलनि में जेके ख़ासि करे ॿाहिराड़ी जा स्कूल आहिनि उन्हनि में मुकम्मल तौर ते सहूलियतूं फ़राहम करे हिननि ॿारनि खे कंहिं क़ाबिल बणायो वञे त जीअं हू पंहिंजा जेके ख़्वाब आहिनि उहे साबिया करे सघनि। कैमरामैन सजाद संजय नगर, फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।